अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों मां आहियां खलील अहमद कुरैशी ऐं इसे हम यूट्यूब चैनल खलील अहमद व्लॉग। दोस्तों अॼु की पंहिंजी हिन वीडियो में मां तव्हां सां हिकिड़ी शाइरी डिस्कस कंदुमि, शाइरी तव्हांखे ॿुधाईंदुमि जेका मूं पाण कंपोज़ कई आहे। मां हूअं वॾो को शाइर त कोन आहियां, पर अलाह ताला मूंखे तौफ़ीक़ ॾिनी त मूं चंद सिटूं लिखियूं आहिनि जेको इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे कोहमरी में उन ते। सो हीअ चंद सिटूं आहिनि, उमेद त तव्हांखे पसंदि ईंदियूं। उन ॾींहुं हमदर्दी माण्हुनि जी ॾिठी वई, उन ॾींहुं हमदर्दी माण्हुनि जी ॾिठी वई, कोह मरीअ मां यार इंसानियत मरी वई। उन ॾींहुं हमदर्दी माण्हुनि जी ॾिठी वई, कोह मरीअ मां यार इंसानियत मरी वई। ओचितो उते हिकु आफ़त अची वई, पर अफ़सोस सरमाएदारनि खे कमाइण जी लॻी हुई। हर शइ जी क़ीमत ॾहूण खां वधी वई, हर शइ जी क़ीमत ॾहूण खां वधी वई। नाजाइज़ कमाई ख़ूब कई वई, नाजाइज़ कमाई ख़ूब कई वई, सियाहनि जी परवाह कोन कई वई। खोड़ माण्हुनि जी त उते जान ई हली वई, इंतिज़ामिया बि तंहिं वक़्तु निंड पई हुई। खोड़ माण्हुनि जी उते जान ई हली वई, इंतिज़ामिया बि तंहिं वक़्तु निंड पई हुई। आहे ख़लील सलाहकार अव्हां जो, आहे ख़लील सलाहकार अव्हां जो, न वञिजे उते जंहिं हंधि मजबूरीअ में बि इंसानियत न ॾिठी वई। उन ॾींहुं हमदर्दी माण्हुनि जी ॾिठी वई, मरीअ मां यार इंसानियत मरी वई। सो दोस्तों हीअ चंद सिटूं आहिनि जेके मूं लिखियूं आहिनि। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदियूं। जेकॾहिं पसंदि अचनि त लाइक कंदा हिन वीडियो खे, हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा ऐं कमेंट में पंहिंजी राह खां ज़रूरु आगाह कंदा, छो त कमेंट तव्हांजी जेको आहे मुंहिंजे लाइ वधि खां वधि इम्पोर्टेंट आहे। मूंखे ख़बर पवंदी त यार मां केतिरी हद ताईं सही शाइरी कई आहे, कीअं आहे। सो हे मुंहिंजी नंढी शाइरी जेका मूंखे अलाह ताला तौफ़ीक़ ॾिनी मूं लिखी। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अस्सलाम वालेकुम।